अस्सलाम वालेकुम माया सैफुल्लाह समीर तव्हांजे सां निशान इस्लामिक टीवी। अल्हम्दुलिल्लाह मां तव्हांखे अॼु टमाटनि जी ज़ियारत कराईंदुसि यानी ॾेखारींदुसि तव्हांखे त तव्हां ॾेखारियां थो और तुंहिंजो आवाज़ अचे पियो आराम सां। माशाल्लाह टमाटा तव्हां ॾिसो साईं तव्हां ज़ियारत जो शरफ़ नथा ॾियो, शरफ़ कोन था ॾियो? अच्छा ठीकु आहे साईं, असां त शरफ़ ॾेई चुका आहियूं माशाल्लाह। हे बनी में बीठा आहियूं मीर भेर दोस्त जी। ऐं माशाल्लाह हे टमाटा आहिनि, सुभान अल्लाह भेण जी माशाल्लाह, अल्लाह जी कुदरत। गुलाम सुठा का टमाटा हुजे माशाल्लाह, बेहतरीन ज़बरदस्त, वाह वाह माशाल्लाह। टमाटा सां गॾु अल्लाह सलामत करे जिनजी ज़मीन आहे उन्हनि खे, हिन ॻोठ वारनि खे माशाल्लाह। इहो साम्हूं तव्हांखे शहबाज़ पियो ॾेखारियां माशाल्लाह, सम्झे माशाल्लाह बेहतरीन। इहो माशाल्लाह बेहतरीन साईं। हिते टमाटा लाल आहिनि, सुभान अल्लाह। हे लाल टमाटा तव्हांजे साम्हूं। अल्लाह तबारक ताला जे भाउ मीर भेर बिरादर जिन जी ज़मीनूं आहिनि उन्हनि में अल्लाह तबारक ताला बरकत अता फ़रमाए। ऐं थैली हली रही आहे जाती शहर में 700 750 800 जो। दुआ करियो त अल्लाह तबारक ताला एतिरी बरकत ॾे हिन महीने में जो घटि में घटि हिन जो चवण जे मुताबिक़ 2500 थिए माशाल्लाह। दुआ इंशाल्लाह थी वेंदी। भई टमाटा हुई सब्ज़ी वारा महांगा ॾींदा हुई, महांगा थी तंहिंखां सही आहे माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। ये तव्हां ॾेखारे रहिया आहियूं। अल्लाह तबारक ताला सलामत रखे उन्हनि खे माशाल्लाह। हाणे वञी रहिया आहियूं असां बा अशरफ जे मिर्चनि जी तरफ़। मिर्च बा अशरफ जा तव्हांखे ॾेखारियूं था। हे माशाल्लाह बा अशरफ जा मिर्च आहिनि, बेहतरीन मिर्च माशाल्लाह। अल्लाह सलामत रखे माशाल्लाह। हे बा अशरफ जा टमाटा पिन थोरो अॻियां तव्हांखे उहे बि ॾेखारियूं माशाल्लाह। असांजी वीडियो खे लाइक करियो, चैनल खे सब्सक्राइब करियो, पंहिंजो राय जे लाइ असांखे कमेंट्स ॾी ॿुधायो त असांजूं वीडियो तव्हांखे कीअं लॻंदियूं आहिनि। ख़ासि करे माशाल्लाह बेहतरीन टमाटो माशाल्लाह। ही टमाटो लाल आहे माशाल्लाह माशाल्लाह। वञी रहिया आहियूं, हाफ़िज़ वारा असांखे छॾे अॻियां हलिया विया आहिनि माशाल्लाह बेहतरीन। अल्लाह तबारक ताला सभिनी खे सलामत रखे। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। हाणे मूं करमी सैफुल्लाह खे ॾियो इजाज़त।